सिंध के मुख्तलिफ शहरन में तेज बरसात पई है। कराची, हैदराबाद ॿियनि इलाइक़नि में बरसात सबबि गर्मी जो ज़ोर टुटी वियो। थर ऐं मलीर में विज किरण सबबि 6 ॼणा फौत थी विया। मौसमियात खाते सूमर ताईं बरसात जारी रहण जी अॻकथी कई आहे। कराची के सदर क्लिफ्टन, नासिमाबाद, मलीर, यूनिवर्सिटी एयरपोर्ट, मलीर हाल्ट, शाह फैसल कॉलोनी, निमाइश चौरंगी, गुलशन हदीद, नासिमाबाद, लांडी ऐं ॿियनि इलाइक़नि में वक़फ़े वक़फ़े सां तेज बरसात पई। गुलशन इकबाल, गुलिस्तान जोहर, फीडरल बी एरिया, लियाकताबाद, अब्दुल्ला हारून रोड, साइड एरिया, शाह लतीफ टाउन ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो थियो। बरसात दौरान मुख़्तलिफ़ रस्तनि ते पाणी बेजी वियो। हैदराबाद में कासमाबाद ऐं लतीफ़ाबाद समेत शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ बरसात पई, जंहिं सबबि रोड रस्तनि ते पाणी बेजी वियो। हैदराबाद में बरसात दौरान बिजली जा 190 फीडर ट्रिप थी विया, जंहिं करे शहर जे अक्सर इलाइक़नि में बिजली जी फिरामी मुअत्तल थी वई। मीरपुर ख़ास, ठट्टो, दादू, नौशरो फिरोज, सुमरकोट, टंडोलियार, चंबड़ ऐं ॿियनि शहरनि में बरसात पई आहे। मोरो, कंडियारो, ठारूशाह, बांसीराबाद, जल्टी, खुदाबाद, खिपरो, सेठाजा, खानवान, हिंगोरजा, अहमदपुर, पिथोरो, सगियूं, पीर जो ॻोठ, हालाणी ऐं ॿियनि इलाइक़नि में वक़फ़े वक़फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। होॾां थर में विज किरण सबबि नीगरी समेत 4 ॼणा सड़ी फौत थी विया, जिन में 8 वरनि जी नेमत, 22 वरनि जो तारा चंद, ॿियल 40 वरनि जो पांचू ऐं संदसि 5 वरनि जो पुटु चतरू शामिल आहिनि। ॾाहिली में विज किरण सबबि 5 वरनि जी अस्मा फौत थी वई, जॾहिं त संदसि भेण यास्मीना सख़्त ज़ख़्मी थी पई। मेमन ॻोठ वेझो दम नोटी रोड ते विज किरण सबबि बपोरे त सुल्तान ऐं शाहनवाज़ मला सड़ी फौत थी विया आहिनि। ॿिए तरफ़ मौसमियात खाते पारां सिंध में सूमर ताईं बरसात जो सिलसिलो वक़फ़े वक़फ़े सां जारी रहण जी अॻकथी कई वई आहे।